अपडेट कंदासीं नाज़रीन के बिन कासिम भरिसां पुलिस कार्रवाई कंदे वॾी मिक़दार में गुटको हथ करे 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। शाह लतीफ़ पुलिस मूजिब कार्रवाई दौरान 5 मण 20 किलो गुटको ऐं गुटको ठाहींदड़ मशीनरी हथ कई वई आहे, जॾहिं त 6 जवाबदारनि खे सोघो कयो वियो आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार में साजिद उर्फ चाचे इरफान मोहम्मद वकास ऐं मोहम्मद रिज़वान शामिल आहिनि। जवाबदारनि में इरफान नाले शख्स पुलिस एहलकार आहे, जेको हेडक्वार्टर में मुक़ररु थियल आहे। ख़बर अवां बिन कासिम मां शेयर कई पिया। बिन कासिम भरिसां पुलिस कार्रवाई कंदे वॾी मिक़दार में गुटको हथ करे 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। जी नाज़रीन, शाह लतीफ़ पुलिस मूजिब कार्रवाई दौरान 5 मण 20 किलो गुटको ऐं गुटको ठाहींदड़ मशीनरी हथ कई वई आहे, जॾहिं त 6 जवाबदारनि खे सोघो कयो वियो आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि में साजिद उर्फ चाचे इरफान मोहम्मद वकास ऐं मोहम्मद रिज़वान शामिल आहिनि। जवाबदार में इरफान नाले शख्स पुलिस एहलकार आहे, जेको हेडक्वार्टर में मुक़ररु थियल आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कराची बिन कासिम मां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर सजाद छजड़ो। जी सजाद, छा अपडेट्स आहिनि? जी सजाद, छा अपडेट्स आहिनि? नाज़रीन, राब्तो मुनक़ता थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदासीं अवां खे। बिन कासिम भरिसां पुलिस कार्रवाई कंदे वॾी मिक़दार में गुटको हथ करे 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर राब्तो बहाल थियो आहे धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर सजाद छजड़ो सां। जी सजाद, छा अपडेट्स आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदा त बिन कासिम जे इलाइक़े शाह लतीफ़ पुलिस जेको आहे गुटको माओ ठाहींदड़ ऐं विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई कई आहे ऐं तयार थियल गुटको माओ ऐं मशीनरी ऐं 4 जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में साजिद उर्फ चाची इरफान मोहम्मद वकास मोहम्मद रिज़वान शामिल आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि जी हिकु जेको जवाबदार आहे इरफान नाले शख़्स आहे, उहो पुलिस एहलकार आहे, जेको हेडक्वार्टर में मुक़ररु थियल आहे। जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां 5 मण 20 किलो जेको आहे गुटको माओ ऐं मशीनरी हथ करण जी पुलिस दावा कई आहे। गुटको माओ ठाहींदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ हर सूरत में कार्रवाई कई वेंदी ऐं कंहिं जवाबदार खे भले केतिरो बहादुर छो न हुजे, SHO जेको आहे मिठल बुलबुल चवणो आहे त SSP IG जे हुकुम ते गुटको माओ ठाहींदड़नि ख़िलाफ़ हर सूरत में कार्रवाई कई वेंदी ऐं कंहिं सूरत में न बख़्शियो वेंदो। जी सजाद, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।